बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां मौला पछतेबो, इबरत न्यूज़ रिपोर्टर, कोटड़ी मोहम्मद कबीर। ॻोठ ॿीड़ो गांगरो वासी मंज़ूर गांगरो, अब्दुल गफ़ूर गांगरो, गुलाम असगर गांगरो, निज़ामुद्दीन गांगरो ऐं दाइम गांगरो प्रेस क्लब कोटड़ी कबीर में अची एजाज़ कंदे दायो त असांजो अब्बास राजपर, शाह जी मशीन वारे, सिकंदर शंभाणी, ज़ायद शंभाणी, आदम शंभाणी, म्यादाद गांगरो, शाहनवाज़ गांगरो, भुट्टो राजपर ऐं साईंदास राजपर जीअण हराम करे छॾियो आहे। असां पंहिंजे घर में बि महफ़ूज़ न आहियूं। राति जो रोज़ानो घरनि ॾांहुं टार्चूं हणी ख़ौफ़ रास फैलायो वञे थो। इन चयो त असां पंहिंजे ज़मीन ते कमु करणु नथो ॾिनो वञे। असांजी ट्यूबवेल बि भञी बोरा करे विया आहिनि। असांजा माण्हू बि हथियारनि सां ज़ख़्मी करे भॼी विया आहिनि। उहे ॾोहारी ऐं लोफर क़िस्म जा माण्हू आहिनि। असांजे घरनि जे भरिसां ॾोहारी ऐं रुपई क़िस्म जा माण्हू हथियारनि सां विहारे छॾिया आहिनि। असांखे धमकियूं ॾियनि था त हितां लॾे हलिया वञो, वरना तव्हां पंहिंजा लाश खणंदव। असांखे इन्हनि मां वॾो ख़तरो आहे। असां शरीफ़ माण्हू आहियूं। असां जहिड़ो को नथा ॼाणूं। हिननि DIG सखर ऐं SSP ख़ैरपुर खे अपील कई त असांखे मथनि माण्हुनि खां जान जे तोहफ़े ज़मानत वठी असांजी हयाती बचाई वञनि, वरना हू असांखे क़त्ल करे छॾींदा।